वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। खबर ना है खान बहादुर के एड़ी केड़ी तकड़ हुई, नाश्तो भी न की ई ओताक ते हलियो वियो। मूं तो इहो ई ॿुधो आहे त राति देर सां सूबेदार को ख़ास शिकार ओताक ते पहुचायो वियो। मूंखे ईअं लॻे थो त बाबा साईं हुनजी सार संभाल लहण वियो। शिकार शिकार में छा मुराद आहे? को हरणी या फाड़ो या का छोकरी? न न, इन्हनि टिनि शयुनि मां का बि शइ नाहे। गुजारत अञा बि बचे थी। शेरोज खान छो तो बुझार दोनी, साफ गाल कर त गाल आहे छा? शम्सुद्दीन को नंढो जमींदार आहे। रात बाबा साईं वटि सूबेदार उनखे पेश कयो आहे। ऐं मूं इहो बि ॿुधो आहे त शम्सुद्दीन ऊंचे खानदान मां कि अञा बि गुझा तालुकात आहिनि। तालुकात जो मतलब समझी थी तूं परेशान न थी। बाबा साईं के तुंहिंजे करीबी तालुकातनि जी अञा बि का भुणक नाहे पई। बाबा साईं के हर गिज़ कबूल नाहे त को असांजी जागीर जे विच में को 100 या 125 एकड़ कंहिं गैर जो हुजे। थोड़ो सोच जेकॾहिं बाबा साईं खे तुंहिंजे ऐं शम्सुद्दीन जे विच जी तालुकान जी ख़बर पहुची वई न, सोच छा थींदो, कहिड़ो असर थींदो। इहो सब मुझो मतलब आ त इहो सब तोके कीअं मालूम थियो? दरअसल घणे वक्त खां वठी तव्हांजा उबता पेर खां उन्हनि पेरनि जे ज़रिए उन शख्स वटि मां वञी पहुतो आहियां। इहो त तूं सौ सिधो मोते चढ़त करे रहियो आहीं। जॾहिं त पंहिंजे विच में नाराज़गियूं ऐं कावड़ूं ख़त्म करे छॾियूं त पोइ ही छा आहे? मूंखे तोखे ब्लैकमेल करण जी का बि ज़रूरत नाहे, पर इहो सभु कुझु इन जे करे मूं खोले तोखे ॿुधायो त तूं पंहिंजी निज़ाकत खे समझी सघीं। मां तोखे इहो ॿुधाईंदो हलां त शम्सुद्दीन जी ज़िंदगी ख़तरे में आहे। जेकॾहिं हू पंहिंजी ज़मीन जा कागज़ बाबा साईं जे नाले ते न कया न त हू तां जेरो वापसि कॾहिं बि कोन ईंदो। ऐं चङी तरह ख़बर आहे मारियो वेंदो। अदा मल्हार के पाण ज़ोरी तरसाए वठूं आ त सुठो। बाबा 4 दड़का ॾिया, ॿियो छा? तुंहिंजे पीउ खे त मां मुतमइन करे वठां, पर मसलो खान बहादुर जो आहे। उहो कीअं बर्दाश्त कंदो त कोन जे फैसले खे पुठ ॾे? अम्मी मूंखे एडी कावड़ थी अचे त इन फिरौन जे किले जी हिक सिर खणी फिटी कयां, पर मां छा कयां? मां अकेली ऐं कमज़ोर आहियां। ॾिस चांडोकी, इहा ॻाल्हि तो अॼु कई आहे, ॿीहर न कजां ऐं ख़ासि करे ॿिए कंहिंजे अॻियां त बिल्कुल बि न कजां। अॼुकल्ह त माण्हुनि में चुगलखोरी जो मर्ज़ काहे पियो आहे, ऐं सरदार ताईं इहा ॻाल्हि पहुती त पोइ छा थींदो? अम्मी मूं हिकिड़ी ॻाल्हि शिद्दत सां नोटिस कई आहे, पाण माण्हुनि में ईमान जी वॾी खोट आहे। रब जी ज़ात तां पंहिंजो भरोसो मुकम्मल तौर ख़त्म थी चुको आहे। तॾहिं त ख़ुदा जे ख़ौफ़ बदिरां असांजे दिल में पाण जहिड़े इंसाननि जो ख़ौफ़ भरियल आहे। वॾनि जी नज़र वॾी हूंदी आहे, उहा परे ताईं ॾिसंदी आहे, पर अॼुकल्ह जी नौजवान नस्ल रुगो अॼु खे ई ॾिसंदी आहे। अॼु जे ॾींहं खे सोचो था, पर दूरंदेशी भी का शइ हूंदी आहे। रही ॻाल्हि ईमान जी कमज़ोरीअ जी, त अहिड़ो कुझु बि न आहे। रब ते भरोसो ई असांजी कुल पूंजी आहे। पोइ ही डप अकुल डिॼंदो आहे ऐं जवानी अंधी हूंदी आहे। राह जे ख़तरनि खे लेखे में नाहे आणींदी। तव्हांजो ई जवाब मूंखे मुतमइन करण लाइ काफ़ी न आहे। धीअ,
छा 4 अखर पढ़ी पई आहे, छा इहो सॼो इल्मु मां ते आज़माए मथे में सूर विझंदी आहे? आऊं हिकु सीधी सादी औरत, तूं यूनिवर्सिटी में पढ़ी आहीं, तोखे मुतमइन करण लाइ वॾा वॾा दलील किथां आणिया? छो रात निंड कान कई थी छा? अम्मा पुछी त ईअं थी जीअं तोखे का ख़बर ई न आहे। मुंहिंजी त हर राति ईअं ई जाॻंदे गुज़रंदी आहे। मां त अंगड़ियुनि ते तारा घणे घणे खुटाए छॾंदी आहियां, पर निंड न ईंदी आहे। पर तुंहिंजे अखियुनि जी ॻाल्हि अॼु कुझु ॿियो थी ॿुधाए। तूं राति जे पोएं पहिर किॾां निकिरी वई आहीं? अम्मा चवी छा थी? मां जेकॾहिं केॾां निकिरां त हिन वक़्तु मां तुंहिंजे साम्हूं हिते वेठी हुजां। मां तुंहिंजी मां आहियां, तूं मुंहिंजी मां न आहीं। अम्मा रुगो ॾिसण में फ़ाइदो न आहे। मां त उहा हूंदी आहे जेकी पंहिंजे औलाद जे दिलि में दर्द खे सम्झे, पर उहो तूं न सम्झी सघंदी। ऐं ॻाल्हि ॾिसण जी आहे त ॾिसंदा त रोज़ मूंखे तारा बि आहिनि, त मुंहिंजी अखियुनि में घणा ॻोढ़ा आहिनि। मूंखे रुगो तूं इहो ॿुधाए, तूं राति जो वई किॾां हुई आहीं? मल्हार ॾे वई हुयसि। हिकु ॾींहुं मां उन वटि हमेशह लाइ हली वेंदसि। किथे उहो मल्हार? छा हू वापसि मोटी आयो आहे? हुनजी त ॻोठ में अचण ते पाबंदी लॻल आहे। तूं किथे मिली आहे हुन सां? अम्मा तव्हां मुंहिंजे पेरनि में त ज़ंजीरूं पराए सघो था, बाक़ी ख़्वाबनि ते संगर कंहिं न आहिनि विधा अॼु ताईं। मल्हार मूंसां ख़्वाब में मिलण आयो, पर हिकु ॾींहुं मां उन ॾे सच में हली वेंदसि। शमशू, मूंखे इहो ॿुधाए त मूंखे जल्दी जल्दी हिते तो छो घुरायो आहे? मूं ॿुधो आहे त तुंहिंजी शादी ते थी वई आहे। हा, इहो त वॾो फ़ैसिलो आहे, पर छो? तोखे को एतिराज़ आहे छा? एतिराज़ अथमि तॾहिं त पुछां पियो। मां त हैरान आहियां त इहो एॾो वॾो फ़ैसिलो तुंहिंजे घर वारनि कयो कीअं। ऐं हैफ़ त मूंखे तोते आहे, तो इहो रिश्तो चुपचाप क़बूल कयो कीअं? मूं वटि इनकार जी का ख़ासि वजह कोन हुई, ऐं इन जे लाइ चुप रहियसि। रुखसार, मुंहिंजो प्यार छा तुंहिंजी नज़र में का बि अहमियत नथो रखे? बहितरीन ज़िंदगी गुज़ारण जे लाइ प्यार काफ़ी न आहे हूंदो। बस तूं इहो सोचजांइ, राह वेंदड़ असां 2 मुसाफ़िर हुआसीं जेके पंहिंजी मंज़िल ते अची ऐं अलॻि थी विया। मंजिल मंजिल मंजिल, असां ॿिन्हिनि जी मंजिल का बि अलॻि न आहे। यादि रख, असां ॿिन्हिनि जी मंजिल हिकु ई आहे, ऐं मुंहिंजी मंजिल सिर्फ़ रुखसार तूं आहीं, तूं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, सभु रस्ता मुंहिंजे लाइ ओपरा हूंदा आहिनि, ऐं मां बेमंजिल हूंदो आहियां। इहो त सच आहे त मां बि तमन्ना कई हुई तोसां गॾु रहण जी। पंहिंजे विच में हिकिड़ो वाइदो रखियलु हो। उन वाइदे जो भरम रखण जे लाइ मां पंहिंजे खानदान सां बग़ावत कयां, पर तुंहिंजी मुंहिंजी हैसियत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। छा इहा तोखे ख़बर नथी पवे त ज़मीन ऐं आसमान कॾहिं गॾु थिया आहिनि? जॾहिं तूं उफ़क़ जे हुन पार ॾिसंदीअ न, ऐं उभ ऐं धरती तोखे पाण में मिलंदे नज़र ईंदा। जंहिंखे उफ़क़ चवीं थो न, उहो त नज़र जो धोखो आहे। प्लीज़ हाणे कुझु थोरो वॾो थी, सचाईअ खे तस्लीम कर, रेशनल थी। तूं असांजे रिश्ते खे गौर करे ॾिसंदे न त मां शायदि सही थी चवां। मूंखे तोखां वधीक पाण ते कावड़ पई अचे त मूं तो जहिड़ी ख़ुदगर्ज़ बेवफ़ाई पत्थर दिल सां प्यार कयो। रुखसार, आई हेट यू यार, हेट यू। मूं सॼी जवानी तोते वेस्ट करे छॾी। अफ़सोस, मूं केॾी वॾी ग़लती कई। कमाल है यार। ख़बर अथई त मुंहिंजो रिश्तो किथे थियो आहे?
खान बहादुर, फेरोज खान, तो नालो तो ॿुधो हूंदो। बाबा वधीक मूंसां प्यार कंदो हुई या आदि बानूअ सां? सालियो पुट बाबा ॻाल्हि ॿुधाई, जगरे साॼी अख तूं आहीं त खाॿी अख ये बानो भी आ। तव्हां ॿई मूंखे माखीअ खां बि वधीक मिठा आहियो, सम्झो? मुंहिंजूं अखियूं आहियो, मुंहिंजूं अखियूं आहियो। पोइ मूंखे पंहिंजे हथनि जा मानी छो कोन खाराई? यार तूं पाण त मूंसां जहिड़ो वॾनि वारियूं ॻाल्हियूं पियो थो करी। बाबा मां ॾोहारी बाबा, वाकई तोखे मां पंहिंजनि हथनि सां ई मानी खाराई। हा अचे साईं मुंहिंजो सालियो पुट मानी खाईंदो, मुंहिंजे हथनि सां मानी खाईंदो। हपो हाय बाबा जेको सानम जो गुलाम रसूल आहे उनखे मां छो छॾिया आहिनि? बाबा गुलाम रसूल आहे न, उहो अञा नंढड़ो आहे। ईअं सम्झो त हुनखे पंहिंजे माउ जी थञ अञा वाछुनि मां पे थी वहे। जॾहिं हू वॾो थींदो न तॾहिं हुनखे पंहिंजे मासीअ जे घरां वठी हिते रहाईंदासूं, पंहिंजनि हथनि सां मानी बि खाराईंदासूं। ॾाढा मां अॼुकल्ह ॾिसां पियो तोखे त तूं पत्थर दिलि मां मेण थींदो पियो वञे। तोमें नयूं नयूं तब्दीलियूं ईंदियूं पियूं वञनि, सफ़ा नरम थी वियो आहे। मखण खाईंदो आहीं छा? पोपट इहो कीअं भला अॼु मूंखे परखी त मुंहिंजी दिलि नरम थी वई आहे? ॾाढा पुछी थो त कीअं? जेको चिबड़ो खान तोखे ॾिठे कोन वणंदो हो, अॼुकल्ह उन सां वॾियूं कचहरियूं आहिनि, रूह रिहाणियूं आहिनि, ॼण साहु हुजे तुंहिंजो चिबड़ कान। हा यार पोपट सच पियो थो चए, मूंखे पंहिंजे ज़मीर मलामत कई आहे त मूं ॾाढो ज़ालिमनि जे तरफ़ां अची हिननि सां ज़ुल्म कयो आहे। बसि मुंहिंजे लाइ तूं बि दुआ कर त ख़ुदा मूंखे माफ़ करे। पोपट ईअं त तो नरमी कान कई, इन नरमीअ जी का ख़ासि वजह, को ख़ासि सबबु? पोपट को बि मक़सदु न आहे, बसि सोचां पियो थो त इंसान थियण जी कोशिशि कयां। जेकी ज़िंदगी गुज़री आहे न उहा शैतानगिरी में गुज़री आहे, इन्हीअ करे ज़मीर मलामत कई आहे। पोपट शुक्र आहे मुंहिंजा अलाह, शुक्र आहे, शुक्रगुज़ार आहियां मां जो मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो साथी तो पत्थर दिलि मां रहम दिल करे छॾियो, हैवान मां इंसान करे मूंखे ॾिनी। शुक्र आहे मुंहिंजा मौला, शुक्र आहे। पर ॾाॾा मूंखे इहो त ॿुधा त चिबड़ खान मूंसां त का बि दिलि जी ॻाल्हि न ओरी, मूंखां त हमेशह पंहिंजा ॾुख लिकाईंदो रहियो। हाणे तूं वेझो आहीं चिबड़ खान जो, का तोसां दिलि जी ॻाल्हि ओरी आई? पोपट चिबड़ खान ॾुखनि सां विड़ी विड़ी भुरी पियो आहे ऐं हू आण मञण लाइ तयार ई न आहे। दादा छा चिबड़ो खान हिन खूनी कोट में पंहिंजी सॼी उमिरि पूरी करे वेंदो ऐं वीचारे खे पंहिंजे बच्चनि सां मिलण जो मौक़ो ई कोन मिलंदो? पोपट ईंदड़ वक़्त जे मुठ में छा छा लिखियलु आहे उहो त ख़ुदा ई बहितर थो ॼाणे। हाणे तूं हुननि जो ख़्यालु रखजांइ त मां वञी हुन पोड़े खे मानी ॾियां।
ऐ मुझा मालिक, मुझा पाक रब, तू ही सॼे जग जहान जो पालणहार आहीं। सभिनी खे रोज़ी रिज़्क़ पहुचाईंदो आहीं। पंहिंजी मख़लूक खे ख़ुशियूं बि ॾींदो आहीं, ग़म बि ॾींदो आहीं। मुंहिंजो मालिक मुंहिंजे ख़ुशियुनि जी बि पार थो थिए, मुंहिंजे ग़मनि जी बि पार थो थिए। जेके शौरी गुनाह कयूं या लाशौरी गुनाह कयूं, उन्हनि जी माफ़ी अता फरमा। मुंहिंजा मालिक माफ़ी अता फरमा। तुझी ज़ात खां सवाइ मां न कंहिंजे अॻियां झुकियो आहियां, न कॾहिं झुकंदुसि। इहो मुंहिंजो शान मुंहिंजा मालिक सदाईं सलामत रखिजो। मुंहिंजे बचड़नि जी पारत थी हिननि खे पंहिंजी पनाह में रखिजो। मूंखे रुॻो इहा हिमत ॾे त मां हिननि ज़ालिमनि जा कोट कराए पंहिंजनि बचड़नि सां वञी मिलां। चिबड़ ख़ान, आउं तुंहिंजा ॿार ॻोल्हे हथु कंदुसि ऐं उन्हनि खे तुंहिंजे ज़िंदा हुजण जी ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। मूंखे उन्हनि जी का बि ज़रूरत कान्हे। त छो चिबड़ ख़ान, तूं पंहिंजे औलाद जी ख़ैर जी ख़बर नथो रखणु चाहीं? हरगिज़ न। मूंखे तो जहिड़नि माण्हुनि ते को भरोसो न आहे। ईअं न थिए जो मुंहिंजनि ॿारनि खे ॻोल्हे उन्हनि खां पुछा ॻाछा करे वञी हिननि ज़ालिम सरदारनि जे अॻियां बीहारे। मूंखे का ज़रूरत कान्हे, का ज़रूरत कान्हे। चिबड़ ख़ान, हाँ कम ज़र्फ़ ज़रूर रहियो आहे, पर अहिड़ी हरकत न कंदुसि। ग़लति तोखे ख़बर हुजे या न हुजे, ही जेके मुंहिंजूं अखिड़ियूं आहिनि, अखिड़ियूं छा ॿुधायां यार। पंहिंजनि बचनि खे ॾिसण जे लाइ ॾाढियूं वातियूं आहिनि, ॾाढियूं वातियूं। तोखे त ख़बर आहे न ॾाढा, त हिन खूनी कोट में कैद काटी जे केॾा वरह गुज़री आहिनि। हाणे त मुंहिंजे बचनि जा चेहरा मुंहिंजनि यादुनि में धुंधला थी विया आहिनि यार, धुंधला थी विया आहिनि। ॾिठे ॾींहं थिया, को ॼाणा कहिड़ा पिरी, कहिड़ा पिरी। कॾहिं कीअं ऐं हुनखे मारियो कंहिं? साले मालिक हुनखे मारे ॻोठ जे ॿाहिरि जेकी शाख आहे न, लाच खे शाख में उछले विया आहिनि। ज़रूर बेजार खान वारनि खे इहो मालूम थियो हूंदो त रज मूंसां राब्ते में आहे। बहरहाल मां अचां थो। साले तूं हेॾे अची छा कंदे? हाँ, लाच खे पुलिस खणा वई आहे पोस्टमार्टम जे लाइ। हमेशा ग़रीब मिसकीन ई मरंदा आहिनि। कॾहिं मुआ को नवाब मरे, को वॾेरो उनजो को पुट मरे, न कॾहिं बि न। मरंदा हमेशा ग़रीब ऐं मिसकीन। अफ़सोस त मुंहिंजे करे हिकु मिसकीन मारियो वियो। हा साले, जंग में ईअं ई थींदो आहे। हमेशा मिसकीन मारूड़ा ई मुआ आहिनि, रस्ते वींदड़ मुआ आहिनि, माउ जा पुट मुआ आहिनि, के भेण जा भाइर मुआ आहिनि, गभरू जवान शहीद थिया आहिनि। खिची ॻाल्हि कयूं, हिते ज़ालिम समाज आहे, ज़ालिम समाज। ज़ालिम जो राज आहे, मिसकीन त हमेशा मरंदो रहे थो न। के खिचे दिल त चवे थी सरदार बेजार खान जे घर ते हींअर जो हींअर हमलो कयां ऐं हुनजे ख़ानदान जूं ॿूटियूं ॿूटियूं करे कुतनि खे खारायां। साले रेस बेजार खान न भव जे करे ई त अधु ख़ानदान कराची में रहियो अथई ऐं अधु ख़ानदान लंडन में थो रहे। ऐं घणनि सालनि खां पोइ ॻोठ में ईंदो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़मीन जे सार संभाल जे लाइ। ॿियो कोई हां थो फाटेसि ॻोठ जे लाइ। ख़बर अथमि सोढा खान, चङी रीति ख़बर अथमि त न लंडन आसमान में आहे न काई कराची समुंड जे विच में। जेकॾहिं ॻोल्हा जी तड़प सची हुजे त इंसान किथे नथो पुॼी सघे। हाँ,
ठीक है साले, ठीक है। पांचो ख्याल रख जाए, होशियारी हो जाए हर तरफ का। ठीक है। जेको माण्हू बन्नी जे करे मूंखे मारण लाइ तयारु रहे थो, जेकॾहिं उनखे इहा ख़बर पइजी वञे त मुंहिंजो रुखसार सां कहिड़ो लाॻापो रहियो आहे, ख़बर न आहे त छा हालत थींदसि। पहिरीं फुर्सत में वञी रुखसार जी सिसी लाहींदो, ख़बर न आहे त पोइ हुन सां छा थींदो। मुंहिंजे घर वारनि जो इहो ख़्यालु आहे त तूं दौलत जी लालच में हिते अची पहुतो आहीं। इहो साबित करे ॾिनई न। कमाल है रुखसार, बेवफाई ऐं दगा जी शुरुआत तो कई, ऐं हाणे चई वरी मूंखे पई। इहा मयार तुंहिंजी ठहे नथी रुखसार। मां त बस पंहिंजी ओजागे जा ऐं दरबदरी जी ज़िंदगी जा ॾोकड़ थो घुरां। हिन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? आख़िर एतिरे सालनि जी सीड़प जी तूं मुंहिंजी मोहबत आहे, मां हिनखे एतिरो जल्दी त ज़ाया थियण कोन ॾींदुसि। रुखसार बेबी, अधु पटियल नांग ऐं अधु कटियल आशिक, ॿई ख़तरनाक साबित थींदा अथई। जेकॾहिं तूं जेका रक़म घुरी मां तोखे ॾियां, छा पोइ तूं मुंहिंजी पचर छॾींदे? अफ़सोस, मां जवानी जा सभई ॾींहं तुंहिंजे मथां विञाए छॾिया। Same to you, baby. Same to you. I like it. I miss you. But I love you, baby. जेका तो रक़म घुरी आहे न, मां उहा तोखे रक़म ॾियां थी। इन ॻाल्हि जी कहिड़ी गारंटी आहे त वापसि तूं मुंहिंजी ज़िंदगी में न ईंदे? मां टुटल रिश्तनि ॾे कॾहिं बि मुड़ी न आहियां ॾिसंदो। हाय, ख़ासि तौर ते तूं त बेवफ़ा ऐं दगाबाज़ आहीं। तो ॾे त मां कॾहिं बि मुड़ी न ॾिसां। इहो राज़ हमेशह जे लाइ पंहिंजे सीने में दफ़न करे छॾिजां। ऐं इहा ॻाल्हि बि पंहिंजी कन खोले ॿुधी छॾ त तुंहिंजे मुंहिंजे विच में हाणे को बि तालुकात नाहे। तूं इहे सम्झ त पाण हिक ॿिए लाइ मरी खपी चुका आहियूं, ऐं मां हूअं बि पुराणो मवाद खोटण जी कोशिश न आहियां कंदो। जानू बेबी, इहो तो सम्झो मुड़ुसां ऐं मां बि ॾिसंदसि त तूं केतिरो मुड़ुसु माण्हू आहीं, इहा ख़बर पइजी वेंदी। कावड़ में मुंह पिछाड़ी रुखसार सां चङी न कई, उनखे ब्लैकमेल करे एॾी वॾी रक़म मूं न हासिल कई। थू अड़े शम्स, सूबेदार साहब, इते बीठो ही खेरदा है? मूंखे खान बहादुर सां मिलणो आहे। खान बहादुर सां मिलणो आहे? ठीक है, भेज दे, मां अचां थो। बाबा साईं, सूबेदार बचल ॿार तव्हांजो इंतज़ार थो करे काफ़ी टाइम खां। अकेलो आहे? अकेलो आहे बाबा साईं। पर सूबेदार खे एॾी तकड़ छो आहे? ऐं ही खातो ठाहे वठां त पोइ घुरायूंसि था। बाबा साईं, ॿियो त कमदार धणी बख़्श ऐं ॻोठ जा ॿिया माण्हू बि तव्हां सां मिलण था चाहिनि। ठीकु आहे, तूं फ़िलहाल सूबेदार खे ॾांहुं मोकिल। ठीकु आहे बाबा साईं। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।